हिंगोरजा मां के ख़बर ॾींदा हलूं। मीर खान मंगने जो जी रिपोर्ट मुताबिक़ टाउन कमेटी हिंगोरजा जी नाअहल इंतज़ामिया जी हथ धर्मी सबब शहर जो सफ़ाई सुथराई वारो निज़ाम धरम भरम मनपसंद बासर मौलनि जी बार बार रोज़ जे बुनियाद ते सफ़ाई कई पई वञे। बाक़ी गरीब लावारिस तोड़े बेपोच बणियल मोहल्ला गंदगी के करे बदबूदार निज़ाम जे वर चढ़ियल। गंदगी सबब मच्छरनि जे वधंदड़ आज़ार सबब केतराई शहरी मलेरिया जो शिकार थी विया। मुतासिर शहरनि मीडिया के ॿुधायो त शहर हिंगोरजा विच में गंदे पानी के निकाल लाइ ठाहियल लखें रुपयनि जे सरकारी मालियत सां सालनि खां टाउन कमेटी हिंगोरजा जी अदम तवज्जो सबब मज़कूरा स्कीम मुकम्मल नाकारा बंद पयल, जंहिं सबब समूरो पानी निकाल न थियण करे घरनि दुकाननि तोड़े रोड मथां निकिरी बदबू फैलाए थो। गंदे नालनि जी सालनि खां सफ़ाई सुथराई ऐं खाटी न थियण करे गंद किचरे ऐं मिटीअ सबब मुकम्मल बंद थी विया आहिनि, जंहिं सबब केतरा घर दुकान पिणु सिम सेक सबब ज़बून हाल बणिजी विया आहिनि। पर मज़कूरा नाअहल टाउन इंतज़ामिया जे कन ते का बि जूं नथी चुरे। सिर्फ़ करप्शन जी बाज़ार में पिया नचनि ऐं कुॾनि। अवाम जो खेनि को बि फ़िक्र नाहे, सिर्फ़ सरकारी बजट जी लुटमार जे फ़िक्र हेठि ड्यूटी सरअंजाम पिया ॾियनि। अहिड़ियूं लिखत में काफ़ी भेरा दरख़्वास्तूं टाउन कमेटी इंतज़ामिया के ॾेई चुका आहियूं, पर हर भेरे डटा दिलासा ॾेई रफ़ू चकर कयो वेंदो आहे। मुतासिरीन आबिद हुसैन सोलंकी, मुजाहिद मंगने जो ऐं ॿियनि एहतजाज रिकॉर्ड कराईंदे आला अख़्तियारनि जो ध्यानु हिन मसइले ॾांहुं छिकाईंदे चयो त हिन टाउन कमेटीअ खे हर माह 1.5 करोड़ रुपयनि खां वधीक सरकारी बजट हुजण तोड़े 150 खां वधीक सरकारी मुलाज़िम हुजण बावजूद सफ़ाई सुथराई वारी जाइज़ इंसानी समाजी हुकूकनि खां असां अवाम खे महरूम रखियो वियो आहे। को बि आला इदारो हिन टाउन कमेटीअ जे कुदे कमनि ते नज़र विझी असां अवाम जी जाइज़ फुरियल हुकूकनि जी बहालीअ लाइ संजीदगीअ सां उन ते एक्शन करण लाइ तयारु न आहे। खुदारा असांजे हिन अहम इंसानी समाजी जाइज़ मसइलनि ते तवज्जो ॾेई करे असांजे इलाइक़े अंदरि सफ़ाई सुथराई तोड़े सालनि खां बंदि पयल गंदे पाणी वारे नालनि जी खाटी खणाए इंसाफ़ मुहैया कराए मायूसी दूर कराई वञे।